छा नेक्स्ट एपिसोड में मिठल खे वाकई हाशिम वारा रस्ते में छॾाए वठंदा आहिनि या मुराद कामयाबु थी वेंदो आहे मिठल खे खणण में, छो त हाशिम बि उते वियल हूंदो आहे, या हाशिम वरी जेको आहे ठारे खे ठारियूं मोटियो ईंदो आहे, मिठल खे वरी मुराद वारा खणी वेंदा आहिनि ऐं राज़नि जो घर ई उगजी वेंदो आहे। छा ईअं थींदो, छा थींदो, छा न थींदो, सॼी अपडेट ॾियूं था हिन नंढे वीडियो में। आख़िर ताईं ईंदा लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। शाहनवाज़ ख़ान जॾहिं पंहिंजे वाठे खां पुछंदो आहे दिहाल मौलू मूंखे इहा ॻाल्हि कई त मुराद वारा खणी विया आहिनि पकिड़े करे मिठल खे, ऐं छा इहो सच आहे? असांजो हमरा हाशिम बि त उते वियल हुयो, आख़िर उते छा थियो छा न थियो, ऐं मतां इहो कमु असांजे हमरा कयो हुजे। ऐं इहो ई उनजो वाठो ॻाल्हि कंदो शाहनवाज़ ख़ान खे, मां पुछा कई ठारे वारनि खां, उहे जल्दी में हुया, मूंखे न ॿुधायो त छा थियो आहे। पोइ इते सोचींदो हाशिम ख़ान त इहो मुराद कमु करे वियो, हाणे असांजे लाइ अञा फ़ाइदो थी वियो। हूअं जेको असां कमु कयूं आहे मुराद ते हणो, हाणे मुराद उहे पाण इहो कमु करे वियो ऐं मिठल खे खणी वियो अथऊं। हाणे जेको आहे न पाण ई विढ़ी मरंदा। ऐं राज़न ककर वारा मंसूर खान ॾे वियल हूंदा आहिनि, उन्हनि खे उते ख़बर मिलंदी आहे, मोटी ईंदा आहिनि त उन्हनि जो हिकु हमरा ग़ाइबु हूंदो आहे। हाणे अली ख़ान खे छॾाइण जे लाइ इन्हनि इहो क़दमु खयो आहे मुराद वारनि, पर अली ख़ान इन्हनि वटि त न आहे, अली ख़ान कंहिं ॿिए वटि आहे। थोरो मुराद मिठल ते बि शक मूंखे पवे थो, मतां इन जो बि थोरो घणो कमु हुजे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।